नाज़रीन, हिन वक़्त जी अहम ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं मलीर खां। मलीर जे इलाइक़े लांडी में एक्सपोर्ट ज़ोन में जुबली नाले लुंडे जी कंपनी खे अचानक बाहि लॻी वई आहे। बाहि जो इतला मिलंदे ई फायर ब्रिगेड जूं गाॾियूं पहुची वियूं आहिनि ऐं अमलो बाहि ते ज़ाब्तो आणण में रुधल आहे। उन जे हवाले सां मलीर खां असां पंहिंजे रिपोर्टर आदम सुरीलो खां अपडेट वठंदासीं। आदम, ॿुधाइजो त बाहि जो वाक़ियो कीअं पेश आयो ऐं छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लांडी एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन में जुबली नाले फैक्ट्री में बाहि जो वाक़ियो पेश आयो आहे ऐं ॿुधायो पियो वञे त फैक्ट्री जे मथां पहिरीं मंज़िल ते बाहि लॻी आहे ऐं बाहि जेकी आहे उहा शॉर्ट सर्किट जी वजह सां ॿुधायो पियो वञे ऐं बाहि लॻण सां लखे रुपयनि जो सामान सड़ी खाक थी वियो। बाहि लॻण जी वजह सां कराची एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन में जुबली नाले लुंडे जी कंपनी आहे जंहिंमें बाहि लॻी आहे। ज़राए जो चवणु आहे त पूरी कंपनी बाहि सां सड़ी रख थी वई आहे ऐं बाहि विसाइण लाइ फायर ब्रिगेड जो अमलो बाहि विसाइण में मसरूफ़ आहे ऐं ज़राइनि जो चवणु आहे त कराची एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन जी 2 गाॾियूं ॿाहिरां घुरायूं वयूं हुयूं ऐं फायर ब्रिगेड जो अमलो बाहि विसाइण में मसरूफ़ आहे।